अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, मां हिकिड़ो सेशन शुरू कयो हुयो SST जी तयारी जे लाइ, ऐं इन खां पहिरियां जेके सब्जेक्ट जूं लेक्चरर जूं थियूं, जीअं सिंधी जो थियो या पाकिस्तान स्टडी या इस्लामियात, उन्हनि जा व्हाट्सएप ग्रुप ठाहिया हुया। उन्हनि ते जेको मूंखां थी सघियो मां ॿियनि माण्हुनि जी हेल्प कई ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते नंढा नंढा लेक्चर ठाहे करे यूट्यूब ते अपलोड बि कया, ऐं उन सां गॾु उन्हनि जी PDF उन्हनि सां मां शेयर बि कई। उन में कुझु जेके हुया पेड बि हुया, जंहिंजी कुझु फीस मां रखी हुई। हल उहो त थी विया, उहे लेक्चरर जी बि थी वियूं, SST जी बि थी विया, टेस्टूं थी वियूं। हाणे कुझु मूंखे व्हाट्सएप ते बि ॾाढा मैसेजिस आया ऐं यूट्यूब ते बि मैसेजिस मूंखे मिलिया, कमेंट में मिलिया त इंटरव्यू जे लाइ बि तव्हां कुझु कयो, भले उहो पेड ई छो न हुजे, उनजी फीस ई तव्हां रखो, ताकी इन सां हिकिड़ो थींदो इहो आहे त माण्हू स्टडी सां कनेक्टेड हूंदो आहे। मां अगरि तव्हांखे पंहिंजी पर्सनल कुझु शयूं ॿुधायां त मां मुख़्तलिफ़ टेस्टुनि में फेल थींदो आयो हुउसि। पोइ उनखां मां पोइ हिकिड़ो माना महसूसु कयो, यार का हिकिड़ी शइ सां तूं लिंक त थी न। असां में हूंदी आहे सुस्ती घणी, माना कॾहिं त पढ़ंदा आहियूं त वरी लाॻीतो पढ़ूं था, कॾहिं वरी गैप अची वेंदा आहिनि, 15-15 ॾींहं 20-20 ॾींहंनि जा गैप, उन में असां कुझु बि पढ़ंदा न आहियूं। पोइ मां नंढा नंढा जेके आहिनि कुझु कोर्सिस उहे जॉइन कया हुया, इंग्लिश जा जॉइन कया। सर इमरान अब्बासी जो मां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, मां उनजो हिकिड़ो सेशन जॉइन कयो। माना उन्हनि खे असांखे छा कयो त उन असांखे स्टडी सां टच में रखियो। हाणे हिते बि जेके मूंखे व्हाट्सएप ते बि मैसेजिस मिलिया आहिनि या कमेंट में, त इन सां इहो थींदो त असां जेसीं ताईं फाइनल अचे थो, रिज़ल्ट अचे थो सिंधी जो, असां हिकिड़े स्टडी सां टच में हूंदासीं ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स डेली पढ़ंदासीं। इहो तव्हां शुरू कयो, व्हाट्सएप ग्रुप वरी तव्हां शुरू कयो। त उन ॻाल्हि खे माना हिकिड़ो सोचींदे मां वरी बि सोच कई त वाक़ई इहो शुरू कजे। हालांकि मुंहिंजी डिग्री मुंहिंजी ग्रेजुएशन या MA सिंधी में कोन्हे थियल, पर हिकिड़ो सिंधी सां लॻाव आहे, चाह हुआ। CSS में बि मुंहिंजी सिंधी जेको आहे उहो हिकिड़ो ऑप्शनल सब्जेक्ट रहियो आहे। उनजे लाइ ॾाढी महिनत कई, पढ़ियोसीं, ऐं अल्हम्दुलिल्लाह 81 मार्कूं हिकिड़े इम्तिहान में बि मां सिंधी में खयूं सब्जेक्ट में। सो इन खे मद्देनज़र रखंदे मां सोचियो त बिल्कुलु इहो शुरू करणु खपे। मूंखां जेको थी सघियो मां मदद कंदुसि, ठीकु आहे। मां डेली बेसिस ते के टॉपिक मां इनिशिएट कयां, तव्हांखे कुझु असाइनमेंट ॾियां त हीअ टॉपिक पढ़ो ऐं उन्हनि ते वरी असां डिस्कशन कयूं, इहो पॉसिबल आहे। बाक़ी जेसिताईं क़दुरु ताईं फीस जो रहियो त अॻे ई सिंधी माण्हू जेके आहिनि सो उहे SPSC जा सतायल, हाणे छा फीसूं माण्हू रखे। पोइ सोचियुमि त हिनखे फ्री में कयूंसि था, को मसइलो कोन्हे, को असांजो मक़सदु बि पैसा कमाइणु कोन्हे को। पर मां यकी सर एहतिशाम जान भट्ट जो शागिर्दु रहियो आहियां, त उहो चवंदो आहे त फ्री में इज़त न आहे हूंदी। माना उहो हिते सिंध में आयो, सिंध घुमियो हुयो, पोइ हुते माना अहसासु थियुसि त सिंधी माण्हू जी छा हालत आहे। मुंहिंजूं फीसूं जेके आहिनि 10-10 हज़ार हिकु हिकु सब्जेक्ट जी, 15,000 एॾी मां वठां थो त इहे त अफोर्ड कोन करे सघंदा। पोइ चई त मां फ्री में थो कयां, वरी चई त फ्री में जेको आहे सो उहे इंट्रस्ट न वठंदा। पोइ कुझु फीस हुन थोरी रखी हुई। बहरहाल हिकिड़ो ॾाढो साईं जो हिकिड़ो सुठो जेको ख्वाबु हो। पोइ मां बि इहो सोचियो त थोरी रखिजे, पर थोरी बि कोन था रखूं, फ्री में आहे, बिल्कुलु फ्री में आहे। जंहिंखे जॉइन करिणो आहे उहो मूं ॾे पंहिंजे व्हाट्सएप नंबर मुंहिंजो नोट कजो, 03329663335। वरी रिपीट थो कयां, 03329663335। इहो मुंहिंजो व्हाट्सएप नंबर आहे। इन ते तव्हां मैसेज कयो त असांखे उन ग्रुप में जेका आहे जेका इंटरव्यू जी तयारी आहे सिंधी लेक्चरर जी, उन में असांखे ऐड कयो त मां उनखे ऐड करे छॾींदुसि। ऐं फीस बाक़ी जेको ॾियणु चाहे पंहिंजी खिल ख़ुशी सां, को 200 ॾे, 300 ॾे, 400, 500 जेतिरा ॾे, त उनखे मना कोन कबी। उहो मूंखे मैसेज करे मां पंहिंजो जेको आहे मोबीकेश जो अकाउंट नंबर उनखे ॾींदुसि, उन में भले मोकिले। हा, अलबत्ता जेके इम्तिहान इंटरव्यू ॾेई करे पास थींदा, उन ग्रुप मां जेके पास थींदा, ऐं मुंहिंजूं दुआऊं आहिनि त वधि में वधि जेके आहिनि उन मां पास थियनि, उन्हनि खां मां ज़रूरु वठंदुसि। माना बाद में हिकिड़ो एज़ अ गिफ्ट सम्झो, एज़ अ ख़र्ची सम्झो, जेको बि सम्झो, जेके फाइनल माना पास थी वेंदा ऐं उनखे इहा जॉब मिली वेंदी। त इहा शॉर्ट जेका आहे अनाउंसमेंट करणी, इहो इनशाला सुभाणे खां
अॼु तारीख़ आहे 6 मई। 7 मई खां मां इहो ग्रुप जेको आहे उहो हलाईंदुसि, शुरू कंदुसि। जंहिंखे जॉइन करिणो आहे मुंहिंजे हिन ॾिनल नंबर ते उहो व्हाट्सएप ते मैसेज करे त मां उनखे ऐड कंदुसि। ऐं कोशिशि कई वेंदी त जेकॾहिं छोकिरियूं कुझु तइदाद में थियनि थियूं, 4-5 थियनि थियूं त उन्हनि जो ग्रुप सेपरेट हूंदो ऐं छोकिरनि जो, छो त मां पहिरियां बि इहे ग्रुप हलाया आहिनि त पोइ इशू थियनि था। कुझु माण्हू जेके आहिनि कुझु अहिड़ा जेके इहे उन्हनि खे वरी कॉन्टेक्ट करनि था, त इहे थिया। इन जे करे पोइ मां सेपरेट ग्रुप ठाहिया हुया। त वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।